हसन मीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी ॼाओ न कियो ॼमांदो अवल तोड़े आख़िरी हसन मीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी। नालो अरबाब चनो ज़ात जो कार कुंभार की सधूजा तालको मोरो अॻे त नवाशाह हो ज़िलो पर हाणे नौशहरो थियो आहे फिरोज़। हीउ रुपयो आहे हिन रुपए में ही 8 ॿियानियूं आहिनि हिन रुपए में 8 ॿियानियूं आहिनि ही वरी हीअ आनक आहे हीअ रुपए में 16 आहिनि वरी ही टको आहे टके में माना ही 32 वञी छा सम्झी ही पैसो आहे जेको ही पैसो 2 पैसा गरबा त टको थींदो। हीअ पाई आहे जेका 3 पायूं हिन पैसे में आहिनि सम्झियो साईं। ॿियो अलाए छा आहे हा ही ॿिया सिका जेके आहिनि त तव्हां बि हलाया हूंदा हीअ असां हलाया पढ़ण वेंदा हुआसीं स्कूल वेंदा हुआसीं टको मिलंदी रोज़ु ख़र्ची टको मूंखे टको मुंहिंजे भाउ खे पोइ पैसे जा भुॻड़ा वठंदा हुआसीं दुकानदार असांखे ॻूण मझां मुठ भरे ॾींदो पैसे जी पैसो असांखे मोटाए ॾींदो जेको वरी मंझंदि जो असां खपाईंदा हुआसीं उहो ई टको आहे सम्झी पैसे जा भुॻड़ा पैसो मोटाए ॾींदा हुआसीं कॾहिं आनक बि ख़र्ची मिलंदी। ऐं हीउ दिलो जेको असां हींअर 100 रुपए था खपायूं 120 ते था खपायूं इहो असां हिन चईयाने में खपाईंदा हुआसीं हिकिड़ो दिलो चईयाने में खपाईंदा हुआसीं माना रुपए जा 4 दिला उहो ई रुपयो आहे चईयाने दिलो खपाईंदा हुआसीं ॿीआने पाटोड़ो खपाईंदा हुआसीं जंहिंमें भतु खाइबो हो कंहिं भत ख़ैरात ते वेंदा हुआसीं त पाटोड़ो भरे ॾींदा खारे जूं ॿूटियूं ऐं पाटोड़ो ॾींदा चांवरनि जो चाशनी हुई कान का को वॾो को माण्हू को भतु कंदो त चाशनी हूंदी चांहि हुई कान का खंडु असां तंहिं वेरे में रुपए 6 आने कंट्रोल जी वठंदा हुआसीं मास्तरनि जे ॻोठऊं साईं उस्ताद अब्दुल ख़ालिक बुल्डे खां पोइ कॾहिं कंहिंजो को भतु थींदो चवंदा हुआ 7 पाव तव्हांजा खंडु जान इहे असांखे ॾियो त मां भतु करिणो आहे चाशनी देगिराईंदुसि इहे 7 पाव मां वञी वठां पोइ वञी उहो वठंदो हीअ पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। हा साईं हींअर उमिरि साईं घटि में घटि 72 खनि ते हूंदासीं 73 ते ॿी के ज़माने जी जेका चओ सस्ताई जो दौरु हूंदो हो ॿाकुरो माल सस्तो हूंदो हो गाओ सस्तो हूंदो हो जेकॾहिं मूंखे ॿुधायो त जुअर जाम थींदी ॿाजरी जाम थींदी कमु ताईं सारी असां वटि हुई कान का सम्झी लापो जेॾी महिल असां गॾु कंदा हुआसीं अनु दाणो चेट जो हिन कतीअ जो वठी पोइ जेकॾहिं 5 बोरियूं असां वटि खपंदियूं त वरी उहो खपाए छॾींदा हुआसीं 6-7 रुपए मण 7.5 रुपए मण अनु कणिक खपाईंदा हुआसीं। पर मूंखे हिकिड़ो माण्हू आयो मूंखे चई मूंखे ॿिजु खपे 3 बोरियूं मां ॾींदो साईं जिन्स पोइ हिते मूं हुनखे 3 बोरियूं अन जूं ॾिनियूं जेॾी महिल उठ ते खणी वियो त वाट ते हिकिड़ो भेणो हुन वॾो अदलती बि नालो हुनजो चई हुनखे अनु कीअं ॾिनो असांजो जिन्सी जॾहिं लहंदो तॾहिं असांखे अनु ॾिनो चई चरिया हो ॾाढा मां तव्हांखे 98 मण ते वधीक ॾियां अनु मूंखे ॾियो हां असां खपरायूं खपाए ॾियांव मूं चयो न भली हुनजो कमु थियो सुठी ॻाल्हि आहे जॾहिं हुनजो अनु लथो वरी असांजे घर वेठे 3 बोरियूं अन जूं ॾेई वियो। कलाम न कलाम ख़ैर झूंगारींदा हुआसीं पंहिंजे मां इमाम हुसैन जो कलाम हिकिड़ो चवंदा हुआसीं हसन मीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी ॼाओ न कियो ॼमांदो अवल तोड़े आख़िरी हसन मीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी नानो जनी जो नूर नबी अमर पाकन पाक आ नानो जनी जो नूर नबी अमर पाकन पाक आ बाबो अली अल मुर्तज़ा शाह वारिस वलियन जो वली हसन मीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी ॼाओ न कियो ॼमांदो अवल तोड़े आख़िरी हसन मीर हुसैन सां
केरु कंदो ॿियो हमसरी। ईंदो ॾींहुं क़याम जो नबी नौसी पिया कंदा, ईंदो ॾींहुं क़याम जो नबी नौसी पिया कंदा, उते त मोहम्मद मुस्तफ़ा जी गोया हलंदी गहुनरी, हसन अमीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी। ॼाओ नकियो ॼमंदो अवल तोड़े आख़िरी, हसन अमीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी। अल्लाह रखिया उम्मत में कई तरीक़ा थी पिया, अल्लाह रखिया उम्मत में कई तरीक़ा थी पिया, मज़हब मुंहिंजो मुहम्मदी उबदारो आहियां हैदरी, हसन अमीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी। ॼाओ नकियो ॼमंदो अवल तोड़े आख़िरी, हसन अमीर हुसैन सां केरु कंदो ॿियो हमसरी।